मां हिन घर में इस्तेमाल में न ईंदड़ फर्नीचर जी आहियां। मुंहिंजी कहिड़ी हैसियत आहे हिते? मूं कहिड़े हक़ सां हिन घर में रहां थी? ही अकेलाई पाण खे सज़ा ॾियण जी इहा कोशिश मूंखे किथे बीहारींदी। मूं सैफ खे तमामु घणा ॾुख ॾिना। मूं हुनजे प्यार जी तस्लील कई आहे। हुनजी अना खे जियो रसायो आहे, पर हू मोट में मूंखे अॼु बि उहो ई चाहे थो। पर मां मूंखे लॻे थो त हिन कमरे जी क़ैद मां मुंहिंजी जान आज़ादु थियणु चाहे थी। बाय द वे, तूं जेकॾहिं ॿाहिरि हलणु चाहीं त हली सघिजे थो। न, मूंखे नाहे वञणो केॾांहुं बि। तव्हां अम्मी बाबा खे हैदराबाद मोकिले छॾियो। हा, उहे पहुची विया आहिनि। तूं रिलैक्स थी। कंहिं शइ जी ज़रूरत आहे तोखे? सैफ खां डिवोर्स ऐं तोसां निकाह। प्लीज़ सोमल, तूं हिन वक़्तु आराम कर। तोखे आराम जी सख़्त ज़रूरत आहे। मूंखे इहो ॿुधाए, मां तुंहिंजे लाइ छा छा न कयो आहे ऐं तूं मुंहिंजे लाइ छा कयो आहे हिन महिल ताईं? मूं तोखे ज़िंदगी जी हर आसाइश ॾिनी आहे। ॿियो छा ॾियां तोखे? इन आसाइशुनि में मुंहिंजी ज़ात जी अहमियत किथे आहे जहांगीर? मुंहिंजो सभु काइनातूं तूं अंदर जूं आज़ारियूं तूं सहड़े कीअं रखां तिनखे अकेलो चंद्र अकेले मां सिवा तुंहिंजे सरे कीअं मूं तूं आ पल पल परे कीअं मूं वेझो अच वेह मूंसां रोआं तड़पा वीचारे मां। असल में ही बाबा जो लीगल कंसल्टेंट आहे। हुन वटि काफ़ी सारा तफ़सील हूंदा। हू पापा सां ॻाल्हाइणु घुरे थो। पाण बाबा खे चवंदासीं त महराज जेको ज़िम्मो खयो आहे उहो हुनखे करणु ॾिनो वञे। वकील साहब ऐं साजिद पब्लिशर सां ॻाल्हि थी? केॾी महिल था अचनि? जी मामा, वकील साहब सां ॻाल्हि ॿोल थी वई आहे। बाक़ी साजिद साहब जो नंबर आउट ऑफ रेंज आहे। ठीकु आहे, जीअं हुननि सां ॻाल्हि ॿोल थिए पंहिंजे पापा खे ॿुधाए छॾिजो। जी मामा। ड्रामा सीरियल पाछन पोयां जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।